नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी जो 26 तारीख़ ते शाम जो कंदकोट लीग पार्क में जलसे के खिताब कंदो। जलसे जे लाइ 140 फुट वेकरो ऐं 16 फुट डिघो स्टेज सिंगारियो वियो। जलसे गाह जे 8,50,000 स्क्वायर फुट ते मुश्तमिल 50,000 कुर्सियूं भी लगायूं वयूं आहिनि। कंदकोट में शिरकत जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि खां काफ़िलनि जी तैयारी जारी है। लखे माण्हू शिरकत कंदा। सूबाई वज़ीर शब्बीर अली भुजराणी, MPA कंदकोट चीफ सरदार मीर गुलाम आबिद खान तंदराणी, MNA मीर एहसान अल रहमान मज़ारी, सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर गुल मोहम्मद खान जाखराणी जिन जो चवणु आहे त पूरे ज़िले जी अवाम सुजाग थियणु घुर्जे त PTI महांगाई खां सवाइ ग़रीब माण्हुनि खे छा रेफर मिलियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।